उडरी उडरी थकजी पवंदे, उडरी उडरी थकजी पवंदे। छा कजे छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मुहबत हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक, हिननि 2 कलाकनि में थींदी आहे अव्हां सां उहा कचहरी जंहिंखे पाण नालो ॾींदा आहियूं मुहबत भरी कचहरी, प्यार भरी कचहरी, ख़ुशियुनि भरी कचहरी। सो जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुहबतूं वंडींदा रहंदासीं ऐं अव्हांजो साथ हूंदो त इनशाला अव्हां सां गॾु रहंदासीं। ऐं कोशिशि कंदा आहियूं त घणे खां घणा महफ़िल जा मेंबर असांजे हिन शो में शामिलु थियनि त जीअं महफ़िल असांजी मज़े वारी थी वञे। सो अॼु ज़रूरु प्रोग्राम में शामिलु थींदा ऐं स्पेशली को न को सुठो सुठो गीत बि खणी ईंदा, गुनगुनाईंदा ऐं उन सां गॾु गॾु ज़रूरु ॿुधाईंदा त ईद उल अज़हा अचे पई 2023 जी, त इन जी कहिड़ी तयारी कई आहे तव्हां ऐं ईद उल अज़हा ते छा छा कंदा आहियो, किथे किथे वेंदा आहियो, केरु केरु तव्हां ॾे ईंदो आहे या तव्हां कंहिं केॾे वेंदा आहियो, या कीअं जेको आहे रूटीन कीअं हूंदी आहे 2-3 ॾींहं तव्हांजी ज़िंदगीअ जा, तव्हांजी लाइफ जा ऐं चेंज हूंदी आहे ज़िंदगी जॾहिं ईद ईंदी आहे या को अहिड़ो त्योहारु ईंदो आहे। त बिल्कुलु इन त्योहार ते अव्हां सभिनी खे एडवांस में मुबारकूं हुजनि, ईद जूं एडवांस में मुबारकूं हुजनि। ऐं ईद जॾहिं ईंदी आहे त ऑटोमेटिकली कैफ़ियत हिकिड़ी चेंज थी वेंदी आहे, माहौल हिकिड़ो चेंज थींदो आहे। त ईद जो माहौल आहे ऐं स्पेशली मिठी ईद हुजे त अलॻि माहौल हूंदो आहे, जेकॾहिं ईद उल अज़हा हुजे ख़ासि करे बकरा ईद हुजे त वरी उनजे करे त वरी हर गलीअ में जानवर असांखे नज़र ईंदो आहे। सो अलाह साईं सभिनी जूं क़ुर्बानियूं इहे क़बूलु फ़रमाए, असांजी इहा दुआ हूंदी आहे ऐं दिलि चवंदी आहे त हर माण्हू क़ुर्बानी करे ऐं दिलि चवंदी आहे त हर माण्हू ख़ुशि हुजे। तो ख़ैर ख़ुशियुनि जूं त ॻाल्हियूं हिन प्रोग्राम में थींदियूं रहंदियूं आहिनि, छो त हिते नफ़रत न हूंदी आहे, हिते का बि ॿियाई न हूंदी आहे, हिते का बि ॿी ॻाल्हि न हूंदी आहे। छो त जिथे बि का ॿियाई हूंदी आहे या चवंदा आहिनि न त पलीताइप हूंदी आहे, त उहा शइ सुठी कान हलंदी आहे ऐं घणो वक़्तु कोन हलंदी आहे। शायदि असां घणो वक़्तु इन करे हलूं पिया त असां दिलि सां ऐं पंहिंजे चाह सां, पंहिंजे रूह सां, पंहिंजे नाज़रीन खे चाहींदा आहियूं, उन्हनि सां डिस्कस कंदा आहियूं, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदा आहियूं, उन्हनि जी मोहबत ऐं उन्हनि जो दर्दु पंहिंजे पाण सां सांढे रखंदो आहियां। थी सघे थो इन जे करे घणो वक़्तु मां इहा होस्टिंग कई आहे ऐं कंदो रहां पियो। सो ख़ैर ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि, कचहरियूं खोड़ सारियूं आहिनि ऐं मां हमेशह चवंदो आहियां त इंसान जे अंदरि हिकिड़ी पूरी काइनात आहे, इंसान जे अंदरि हिकिड़ी पूरी दुनिया बसियलु आहे। जेके तजुर्बा थींदा आहिनि, जेके असां खां ग़लतियूं थींदियूं आहिनि, या जेके असां सुठा कमु कंदा आहियूं, या असां जेको बि सुठा दोस्त ठाहींदा आहियूं, या रिश्तनि जी जेका असांखे पहचान थींदी आहे उहा असांखे ज़िंदगीअ में ई थींदी आहे। उहे ज़िंदगी जा जेके तजुर्बात आहिनि उहे मां हिते शेयर कंदो आहियां अव्हां सां, ॿियो कुझु बि न आहे, सिर्फ़ु लाइवली इहे शयूं तव्हां सां डिस्कस कंदो आहियां। ऑटोमेटिकली जेको आहे कचहरी सुठी थींदी आहे। सो हमेशह वांगुरु हिन प्रोग्राम जी जेका ओपनिंग थींदी अॼु बि हिकिड़े सुठे सुठे सूफ़ी कलाम सां थींदी ऐं प्यारो आवाज़ु आहे, प्यारो अंदाज़ आहे आबिदा परवीन जो सूफ़ी कलाम। हिन कलाम खां पोइ राजा मेमणे तव्हांजो प्यार, तव्हांजूं मुहबतूं, तव्हांजूं लाइव कॉल्स हूंदियूं।
हो जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा। न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा, ओ हमनवा। जी जनाब, वेलकम अगेन, खुशामदीद, भलीकार अवां सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा ऐं लाइव विथ राजा सिंध टीवी जो उहो प्रोग्राम आहे जेको राति जे हिन ख़ूबसूरत पहर में 9 खां 11 बजे लाइव हलंदो आहे। सो 021351217764 टेलीफोन नंबर, इन नंबर खे कंहिं डायल कयो। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरा अरीबा नदी। ए अरीबा, खुश आहीं अदी? हाँ खुश आहियां। चाक लगी पईयां चङी भली? हाँ चाक चङी भली? हाँ चाक चङी भली, तूं चाक चङी भली आई? आऊं चाक चङी भली आहियां। तूं दे हाल वाल पंहिंजो, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? हाँ सुठी भी जिंदगी गुज़रे, तुझी जिंदगी कीअं पई गुज़रे? आऊं ॾिसी पई कीअं पई गुज़रे, सुठी पई गुज़रे। ॿियो दे हाल वाल भला, के कुर्बानी जे लाइ कुझु बकरो वरितो आहे? बकरो कोन वरितोसीं, पर असां ईद जा कपिड़ा वरितासीं। मुंहिंजे भाउ वरिता, मुंहिंजी भेण वरिता, सभिनी कपिड़ा अची लाथा। त बकरो जी ईद आहे, कपिड़नि जी त थोड़ी आहे, बकरो वठणो आहे। ना बकरो असां कोन वरितोसीं, मुंहिंजा पे कुर्बानी करण लाइ वेंदो। अबू वेंदो हुते कुर्बानी करण लाइ? हाँ। काथे वेंदो? काॾे वेंदो? पत्ती रखना है। हाँ पत्ती वठण वेंदो। अच्छा हाँ सही आहे, इहो बि सही आहे, इहा बि ज़बरदस्त आहे। चलो ॿियो हाल वाल ॾे, ख़ुशि वेठो आहे? हाँ सब हाल वाल ठीक है। अरीबा खुश वेठो आहे या अरीबा खुश वेठी आहे? हाँ अरीबा खुश वेठो आहे या अरीबा खुश वेठी आहे? वेठी है। वेठी आहे। हलो अरीबा को अॼु पोयम ॿुधाए। पोयम ॿुधाए? हाँ आ तके मछली वारो पोयम ॿुधाए। हाँ मछली वारो ही ॿुधाए। मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओगे तो रह जाएगी, बाहर निकालोगे तो मर जाएगी। मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है। जीवन उसका पानी है, मछली जल की रानी है। हाँ तुम कहिड़ो गानो ॿुधा? आऊं कहिड़ो गानो ॿुधाए? कहिड़ो ॿुधाए तोखे, कहिड़ो वणंदो आहे? मेरे कहिड़ो बि गानो ॿुधा। कल्ह बि तो ईअं पियो चयो, अॼु बि ईअं तो चईं, कल्ह बि तो ईअं पियो चयो। हल अॼु आऊं तोखे ॿुधायां थो। असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। हाँ फोन नथा कटी, मुंहिंजी भेण बि ॻाल्हाईंदी। हाँ हाँ नथा कटियूं। उनखे ॾियां? हा ॾेस गानो कोन थी ॿुधी? हाँ गानो कोन थी ॿुधी? हाँ गानो आऊं जो गानो इहो आऊं ॿुधायां पियो, तोखे न पियो वणे? मूंखे जाम पियो वणे। पोइ त तूं ॿुधो ई कोन, विच में ॻाल्हाए वरितई। हल भेण खे ॾे, भेण खे ॾे। ए आऊं वरी आऊं पोइ ॻाल्हाईंदो, आऊं तूं पंहिंजी भेण खे ॾे, हुन सां ॻाल्हायां। हेलो हेलो अदी, तूं ख़ुशि आहीं? हाँ। अरीबा तोखां वॾी आहे नंढी आहे? हाँ अरीबा तोखां वॾी आहे नंढी आहे? नंढी आहे। नंढी आहे। पोइ एॾी कीअं चालाक आहे? हाँ हाँ मुंहिंजी ये भेण, तुंहिंजो नालो छा आहे अदी? हाँ तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो हिब्बा। हिब्बा हिब्बा ॿ दफ़ा हिब्बा या हिकु दफ़ो? हाँ हिब्बा हिब्बा ॿ दफ़ा? ॾिस वीचारी केॾी माना हू आहे, हू अरीबा ॾिस कीअं आहे। हलो ठीकु आहे, थैंक यू वेरी मच। अदियूं असां सां गॾु हुई भई मकली खां। अरीबा मुंहिंजी प्यारी भेण, नंढड़ी भेण, मूंखे कॉल कंदी आहे रोज़ ऐं सुठो को न को पोयम ॿुधाईंदी आहे ऐं गानो मूंखां ॿुधंदी आहे। सो हो दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। हो ॾिस हे ॾिस के थो सीनो, छॾ हाणे इहो आईनो,
हो ॾिस हे ॾिस के थो सीनो छॾ हाणे इहो आईनो सिंगार करण वारा माण्हू असीं प्यार करण वारा माण्हू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा मुंहिंजा साईं? राजा भाई गुलरेज अली चांडियो ॻाल्हायां। कहिड़ा हाल आहिनि गुलरेज? ख़ुशि आहियां, चाक चङो भलो? अल्हम्दुलिल्लाह मिठा बिल्कुल ठीक कीअं ठाक। कीअं पई ज़िंदगी गुज़रे गुलरेज? जी अदा ज़िंदगी कीअं पई गुज़रे मुंहिंजा मिठा राणा सुहिणा भाउ? शुक्र अल्लाह साईं सुठी पे ज़िंदगी गुज़रे माशाअल्लाह। अल्लाह साईं जा एहसान आहिनि। वेरी गुड वेरी गुड। ॿियो को हाल वाल ॾे, को ज़िंदगीअ जो को नओं को ताज़ो? ॿियो सभु खेर लॻो पियो आहे। गर्मी इलाही घणी लाड़काणे में तकरीबन टेम्परेचर 50 सेंटीग्रेड ते पुॻो आहे। कहिड़ियूं भला ईद जूं छा तयारियूं आहिनि तव्हां जूं? ईद जूं तयारियूं सुठियूं हलनि पियूं माशाअल्लाह। शॉपिंग वग़ैरह हिन दफ़े नॉर्मल कई आहे छो त ईद हूंदी कुर्बानी जी आहे। हा बिल्कुलु शॉपिंग माण्हू घटि ई बकरो वठण जो प्लानिंग कयो आहे अॼु या सुभाणे इंशाल्लाह 2 ॾींहंनि में वठी वेंदासीं। चलो ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। ॿियो सभु ख़ैर आहे? जी जी अल्हम्दुलिल्लाह। ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। जी हाँ। हो जे करे हर हिक जे करे हर हिक सातो कयो झेड़ो आ असां भी ते ॾिसूं उहो यार तुंहिंजो कहिड़ो आ। हो शहर सॼे खे खणी कयो परेशान थी हाक ॿुधी हर कोई वियो हैरान थी। जंहिंखे ॾिसण लाइ लॻल जंहिंखे ॾिसण लाइ लॻल हूंदो सदा मेड़ो आ असां भी त ॾिसूं इहो यार तुंहिंजो कहिड़ो आ। हाय हाय असां भी त ॾिसूं उहो यार तुंहिंजो कहिड़ो आहे। वाह साईं वाह, ॾाढो ज़बरदस्त गीत मास्टर मंज़ूर जो साईं। अल्लाह से ख़ुशि रखंदो मिठा ख़ुशि हो जो आबाद। महिरबानी गुलरेज, थैंक यू वेरी मच थैंक यू वेरी मच। ऐं ॾाढो ज़बरदस्त गाने जी ॻाल्हि ॿुधाई त हाणे मां ख़ूबसूरत गाने ते वेंदो आहियां। अहिड़े ई क़िस्म जो गानो आहे आई थिंक सो मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे, ईअं ई आहे न ख़ाली छा? हो मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे पंहिंजे रूह खां जिस्म जुदा आहे है मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे। एंजॉय दिस ट्रैक। इन ट्रैक खां वरी वापसि हुजे केॾांहुं न वञिजो, मूंसां गॾु रहिजो। मुंहिंजो
मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे, मुंहिंजे रूह खां जिस्म जुदा आहे, हाय हाय हाय, मूंखां मुंहिंजो सनम जुदा आहे। ख़ूबसूरत गीत, आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो गीत पसंदि आयो हूंदो। ऐं हक़ीक़त आहे जॾहिं को प्यारो दिलि वारो स्पेशली जेको जंहिंजी असांखे आदत हुजे उहो जॾहिं जुदा थींदो आहे त ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। हक़ीक़त आहे त जिस्म खां रूह जुदा थी वेंदो आहे। सो पंहिंजनि प्यारनि खे ऐं जेके तव्हांजे दिलि जे तमामु घणो वेझो आहिनि उन्हनि खे तंग बि न कंदा कयो ऐं उन्हनि खां घणो नाराज़ बि न थींदा कयो ऐं कोशिशि कंदा कयो त उन्हनि सां गॾु रहंदा कयो। मां हमेशह इहो चवंदो आहियां त ज़िंदगीअ जी का ख़बर न आहे, ग़लती इंसानु कंदो आहे, पर जेकॾहिं इंसानु ई न रहंदो त पोइ ग़लतीअ जो छा यार। अॻियां निकिरणो पवंदो, अॻियां वधिणो पवंदो, पाण खे अनाऊं ख़तमु करणियूं पवंदियूं। ऐं ज़िंदगीअ में हमेशह इंसानु मिटीअ जो महिमान आहे। ऐं मां चवंदो आहियां त वॾाई तकबुर जेको आहे सो अलाह साईं खे बि पसंदि न आहे। कोशिशि कंदा कयो, मुहबत वंडींदा कयो, प्यारु वंडींदा कयो। हिकिड़ी कॉल था वठूं, कॉल खां पोइ अव्हांजो प्यारु, अव्हांजूं मुहबतूं, अव्हांजा मैसेज बि अचनि पिया। मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां मुंहिंजे पेजिस ते मैसेज कंदा आहियो ऐं स्पेशली जेके सुठी सुठी शाइरी हूंदी आहे दिलि ते लॻण वारी, उहा ज़रूरु लॻंदी आहे। छो त जॾहिं मां FM कंदो हुउसि त FM जी हिकिड़ी अलॻि दुनिया आहे। ऐं FM हींअर हिते मां वेठो आहियां स्टूडियो में TV ते, हिते मेकअप बि करिणो पवंदो आहे, हिते वार बि सेट करिणा पवंदा आहिनि, हिते कैमरामैन खे बि ॾिसणो पवंदो, हिते ओवरऑल सभिनी सां डिस्कस। पर स्टूडियो जेको FM जो हूंदो आहे उहो हिकिड़ो बंदि कमिरो हूंदो आहे ऐं उते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाण माण्हू हूंदो आहे ऐं ॻाल्हि ॿोल हूंदी आहे। त मां उन वक़्त में इहा शइ सिखियमि बि ऐं सम्झियमि बि त जॾहिं माण्हू अकेलो हूंदो आहे त काफ़ी उनजे अंदरि क्रिएशन ईंदी आहे, काफ़ी उनजी ज़िंदगीअ जा जेके लम्हात आहिनि या काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अची वेंदियूं। तव्हां बि कोशिशि कंदा कयो अकेले वेही पंहिंजो पाण सां कचहरी कंदा कयो ऐं सोचींदा कयो, ॾिसंदा कयो त किथे तव्हां ग़लति आहियो, किथे तव्हां सही आहियो। हमेशह सही जेको माण्हू हूंदो आहे उहो हमेशह मंज़िल ते पहुचंदो आहे। ऐं मां तव्हां सां डिस्कस कयां थो, हिकिड़ी कॉल आहे, उनखां पोइ कंटिन्यू कयूं था हिन ॻाल्हि खे। त असां जेको कंदा आहियूं न हरू भरू हिकिड़े ॿिए खे डिग्रेड करे छॾींदा आहियूं, न यार हीअ त जेको आहे सो पेपरनि में पास कोन थो थिए, ईअं न करणु खपे। इहा डिस्कस मां तव्हां सां कयां थो। कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो, पाण में कचहरी कयो पोइ हाल हाल कजो। सो ख़ैर मां ॻाल्हि कयां पियो त जेको रिज़ल्ट ईंदी आहे न, माण्हू जॾहिं A1 ग्रेड ईंदो आहे या A ग्रेड ईंदो आहे त ॾाढी दिलि ख़ुशि थींदी आहे। ऐं स्पेशली ॿार जॾहिं पास थींदा आहिनि, नंबर पोज़ीशन खणंदा आहिनि, त उनजा जेके वॾा आहिनि उहे ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। मां तव्हांखे पर्सनली पंहिंजी ॻाल्हि थो ॿुधायां। मूंखे कावड़ त हिकिड़ी ईंदी आहे माण्हूअ खे, हर माण्हू खे ईंदी आहे त मुंहिंजा 3 ॿार आहिनि माशाल्लाह। ईमान आहे वॾो वॾो, ऐं सेकेंड आहे मेराज आहे, ऐं थर्ड जेका मुंहिंजी आहे उहा नंढड़ी आहे काइनात। त हिन दफ़े एग्ज़ाम्स में जेको आहे सो मुंहिंजो ईमान जेको आहे उहो A आयो ऐं मां हुनखे चयो यार थोरो अञा A+ हुजे त मज़ो अची वञे हा। पर ख़ैर अॻियां ज़िंदगी पई आहे, माण्हू पेपर में A आयो आहे काॻर। मुंहिंजी धीउ जेका आहे उहा मूंखां प्रॉमिस कंदी आहे त बाबा मां A+ ईंदमि। सो A+ आई आहे ऐं आई थिंक पूरे क्लास में या पूरे स्कूल में हू 3rd पोज़ीशन ते आई आहे। ॾाढी ख़ुशी थी। बाक़ी जेको मुंहिंजो टियों जेको पुटु आहे उहो वीचारो पढ़ाई में थोरो हुनजी दिलि न लॻंदी आहे, शरारतुनि में लॻंदी आहे, झेड़नि में, फशरुनि में, फ़सादनि में, माना डेली हू दड़का बि खाईंदो आहे ऐं थोरी घणी मार बि खाईंदो आहे। पर चवण जो मक़सदु इहो आहे त मां जॾहिं हू माना हुनखे सिर्फ़ु प्रोमोट करे छॾियमि, माना असां मुंहिंजो फेल ई थियो त मां हुनखे चयो त बाबा ॻाल्हि इहा आहे त विनर ऐं लूज़र केरु डिसाइड कंदो आहे। त केरु चई न बाबा मां लूज़र आहियां ऐं मां फेल थियो आहियां। न, मुंहिंजो विनर ऐं लूज़र जी जेका शइ हूंदी आहे न उहो डिसाइड कंदी आहे अव्हांजी कोशिशि। रिज़ल्ट जेका ईंदी आहे न उहा डिसाइड कोन कंदी आहे त तव्हां विनर आहियो या लूज़र आहियो। तव्हांजी जेका कोशिशि हूंदी आहे न, कोशिशि ऐं तव्हांजी महिनत ऐं तव्हांजो अॻियों जेको क़दम हूंदो आहे कोशिशि जी तरफ़ हूंदो आहे, उहो डिसाइड कंदो आहे त तव्हां विनर आहियो या लूज़र आहियो। ख़ैर आहे, हिन साल तव्हां जेको आहे सो मज़े में न थियो आहे। नेक्स्ट टाइम कोशिशि ज़रूरु कजांइ, ठीकु आहे न। पोइ विनर या लूज़र जेको आहे सो माण्हू उहो त थींदो ई रहंदो आहे, कॾहिं ज़िंदगीअ जे खाते में, कॾहिं एजुकेशन में, कॾहिं नौकिरीअ में, कॾहिं किथे। विनर लूज़र इहो असांजी लाइफ जो हिसो आहे।
ठीकु आहे न। असां जॾहिं खटींदा आहियूं त केॾो ख़ुशि हूंदा आहियूं, असां सभु कुझु विसरे छॾींदा आहियूं, पर जॾहिं असां हाराईंदा आहियूं त असां पोइ पंहिंजे पाण मां या उन माण्हूअ मां केतिरियूं जेको आहे हू कढंदा आहियूं त यार हीअ हीअं बाहे, हीअं बाहे, हीअं बाहे, पर हू जॾहिं असांखे खटाईंदो आहे, जॾहिं हू खटे ईंदो आहे त पोइ त असां सभु कुझु विसारे छॾींदा आहियूं। सो कोशिशि कंदा कयो त जज न कंदा कयो माण्हुनि खे, ऐं माण्हुनि खे हौसलो ॾींदा कयो त भई ज़िंदगीअ में जेकॾहिं कुझु या कंहिं जॻह ते पहुचणो आहे त पंहिंजी महिनत कयो ऐं कोशिशि कयो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रशीद। साईं केरु पियो ॻाल्हाए? रशीद फौजी भेण। रशीद फौजी किथां? पेटारो कागर। हा पेटारो कागर, पेटारो। पेटारो कैडेट कॉलेज। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियां, चाक चङो भलो? सब ठीक ठाक लॻो वेठा सर तो सही है। मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां मिठा। ॿियो छा हाल वाला? ॿियो ठीक ठाक लॻो वेठो। कीअं मौसम पेटारो जो, जामशोरे जो, आसपास जो? जी जी मौसम कीअं आहे? जी जी मौसम हवाऊं जामशोरे जो हवा, हा हैदराबाद जो हवाऊं। हवाऊं आहिनि न? जी ज़बरदस्त है। थधियूं हवाऊं आहिनि, गरम हवाऊं आहिनि? थधियूं हवाऊं। थधियूं हवाऊं आहिनि। छा मौसम खां अलावा ईद जी छा तयारियूं कयूं आहिनि? ईद जी तयारी न, छुट्टी वुट्टी कोन मिली आहे। छुट्टी न मिली आहे, तयारियूं कोन कयूं आहिनि अञा माना? जी जी चलो गुड, अल्लाह कंदो कंदो तव्हां जल्दी जल्दी ईद जूं तयारियूं बि। कोई गानो वानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में फौजी। जी हा गानो ॿुधायो। छिनी भला मां कीअं छॾियां, छिनण जो ही न प्यार आहे, तुंहिंजी त याद सां भरियल मुंहिंजो दीवार वार। छिनी भला मां कीअं छॾियां, छिनण जो ही न प्यार आहे, तुंहिंजी त याद सां भरियल मुंहिंजो दीवार वार। छिनी भला मां छा कयां, निजाम जी शराब जी, कई न मूंखे वध ख़बर, चिॾो या सवाब जी, क़यामत अखियुनि में ही तुंहिंजो ई खुमार आहे, तुंहिंजी त याद सां भरियल मुंहिंजो ही वार वार। वाह साईं वाह, वाह साईं वाह, कमाल, ज़बरदस्त। छिनी भला मां छा कयां, हाय हाय, इहा हक़ीक़त आहे, इहा हक़ीक़त आहे, इहा ज़िंदगीअ में इहे महिरबानी अदा, महिरबानी, थैंक यू। ज़िंदगी में हक़ीक़त आहे त मूंखे मुंहिंजो ख़ालिद छा चए तूं सैड थी वञे, अॼु सैड न आहियां, अॼु आउं जेका ॻाल्हि कयां पियो पंहिंजे नाज़रीन सां, पंहिंजे व्यूअर्स सां, उहा मां ॻाल्हि कयां पियो पंहिंजी ज़िंदगीअ जी। अखि छिंभ ज़िंदगी ख़तमु आहे, त मां पंहिंजी लाइफ गुज़ारण जो स्टाइल ॿुधायां पियो त मां पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे, मां पंहिंजो हिन मंज़िल ते कीअं पहुतो आहियां, मां पंहिंजी महिनत सां मां प्राउड फील कंदो आहियां त मां जेको आहे सो कंहिं दौर में जेको आहे सो मां गाॾियुनि जा टायर बि धोता, ऐं मूं डिस्पेंसरी बि कई, मूंखे जिथे ड्राइवरी बि कई, ऐं उन खां अलावा मां पटेवाली बि कई, मां काफ़ी शयूं कयूं, पर माना मां चवंदो आहियां न त महिनत ऐं जेका कोशिशि अव्हांजी हूंदी आहे न, उहा तव्हांखे मंज़िल ॾेखारींदी आहे, इहा हक़ीक़त आहे। असां शॉर्टकट ॻोल्हण जे चकर में हूंदा आहियूं त शॉर्टकट कयूं, शॉर्टकट में नुक़सानु असांजो पंहिंजो थींदो आहे, असांजे पंहिंजे रिश्तनि जो थींदो आहे, स्पेशली असांजे पंहिंजे पूरे कैरियर जो थींदो आहे। महिनत कयो, मुशक़त सां, महिनत ऐं मुशक़त सां ज़िंदगी ॾाढी आसान थी वेंदी आहे ऐं सुठी थी वेंदी आहे, इहा हक़ीक़त आहे। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाई। केरु आहे साईं? हेलो, केरु पियो ॻाल्हाए? अबा केरु पियो ॻाल्हाई? हेलो राजा भाई, मुंहिंजो आवाज़ बिल्कुलु कोन पियो अचे। सफ़ा न पियो अचे मुंहिंजो आवाज़? न न बिल्कुलु मुंहिंजो आवाज़ मूं ताईं कोन पियो पहुचे। बसि हाणे अॼु असांजो सिस्टम ठहियो आहे, वरी ॿुजूं फेरायूं हूंदनि, छा कयूं भला? हाणे अचे थो? अचे थो आवाज़? दोस्त हवा में आहे, ऐं तव्हांजी ॿुजुनि फेराइण जो जेको तव्हांखे मसइलो आहे, तव्हां ॿिन्ही में त उहो ईंदो कोन। हलो, थैंक यू वेरी मच। मुंहिंजे डायरेक्टर ऐं मुंहिंजो जेको सफ़दर, इहे ॿुजूं फेराइण में माना माहिर आहिनि, रुॻो ॿुजूं पिया फेराईंदा आहिनि अंदरि। मस को सेट थींदो आहे कमु, वरी कहाणी अहिड़ी करे थींदा आहिनि, छा कजे छा कजे छा कजे।
बस अदा उस्ताद सफ़दर समझी त वियो हूंदे। सो वेल 0213512174 टेलीफोन नंबर आहे। हिन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज जमा करे सघो था। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज भी करे सघो था। सिन टीवी जी प्रोडक्शन तव्हां ॾिसंदा हूंदो, सिन टीवी जा ख़ूबसूरत ड्रामा बि तव्हां ॾिसंदा हूंदो। अॼु मुंहिंजो डायरेक्टर असांजे सिन टीवी जो जेको हुसैन शेख साहब आहे, आई थिंक बागुल हिकिड़ो ड्रामो हुनजो हले पियो ऑन एयर आहे, ॿियो बि हाणे ड्रामो करे पियो। ऐं हुन सां गॾु ख़ालिद शाह साहब बि घणे टाइम खां वठी ड्रामो न कयो। हाणे सोचियां पियो त गर्मियुनि में हिनखे बि तो ख़ैर हुसैन शेख तव्हांखे भली कार था कयूं, वेलकम था कयूं ऐं अलाह साईं तव्हांखे सिहत ॾिए, तव्हां ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ऐं हुसैन शेख ॾाढो प्यारो माण्हू आहे, नफ़ीस माण्हू आहे, थोरो इंजण में कमु अथसि, बाक़ी ओके आहे। सो वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई, छा हाल आहे? ख़ैर सुणा साईं, तव्हां ॿुधायो केरु पियो ॻाल्हाए? गदा हुसैन मस्ते। कहिड़ा हाल आहिनि गदा? ख़ुशि आहियां। खैर खैर अलाह काथे गायब लॻो पियो आहे, गुम लॻो पियो आहे, शार्ट लॻो पियो आहे, शार्ट लॻो पियो आहे, छो जी साईं? शार्ट लॻो पियो आहे सफ़ा? हा साईं, हा ॿियो खैर आहे? खैर खैर खैर। छा पोज़ीशन, छा ख़बर गर्मीअ जी हाल जी? साईं साईं बोड़ा पायो छा? जी साईं जी। हाँ जी जी मुझे कीअं, मौसम कीअं आहे, गर्मी वर्मी आहे छा? साईं मौसम सही आहे, बिल्कुलु हवा हले थी। हवा हले पई? केतिरी हवा हले पई? जी साईं। हवा केतिरी आहे? वाकई आयो साईं अच्छा? फर्स्ट क्लास आहे। हाँ हल सही। आवाज़ मुझे नथो अचे या? हा आवाज़ तुंहिंजो रुक रुक के अचे थो। रुक रुक के आ रही है हमारी आवाज़। जी सर। चलो कोई गानो वानो ॿुधाए गदा? साईं गानो नहीं, तव्हां को बि हलाए छॾियो, गानो नथो अचे। असां त हलाईंदासीं न, असां वरी काॾे वेंदासीं, असां गाना ई हलाईंदा आहियूं। जी साईं। पंहिंजो ख़्यालु, दवा खाधी हुई? हा साईं हा। हा बसि सही आहे, ख़्यालु रखिजे पंहिंजो गदा। ठीकु आहे। छा कजे छा कजे छा कजे, किथे ढोर सुञा त किथे चोर सुञा। इहा हक़ीक़त आहे, ॾाढी ज़बरदस्त चवणी आहे। ढोर उते सुञा हूंदा आहिनि जिथे चोर न हूंदो आहे, ऐं चोर उते सुञा हूंदा आहिनि जिथे जेको आहे सो चोरी न हूंदी आहे। कॉल था वठो। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 ॿुजूं फेरा आहिनि ॿुजूं। हा त किथां शुरूअ में सभु कॉलूं सही हुयूं ऐं हाणे अची कॉलुनि में मसइलो थियो। हलो अस्सलाम वालेकुम। बाय बाय बाय। छा कजे छा कजे छा कजे, असल में माना छा कजे छा कजे छा कजे, सभु सम्झी विया हूंदा त मां छा पियो चवणु चाहियां। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। सलाम। हाँ पहिरें ई सलाम जवाब। हेलो हेलो आवाज़ अचे पियो? आवाज़ अचे पियो? फेरायन बुझूं। हेलो आवाज़ अचे पियो? हेलो वालेकुम अस्सलाम। आवाज़ अचे पियो? आवाज़ आ रही है? तुसा को आवाज़ आंदी पई है? कैन यू स्पीक? हाँ आवाज़ तव्हांजो घटि थो अचे। केतिरो घटि थो अचे? हेलो हेलो हा हाणे सही थो अचे आवाज़। के हाणे ॿुधी सही आहे बस हिते हिते। हा ॿियो केरु पियो ॻाल्हाए? मिसिस रोज़। अदी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? अल्लाह जो शुक्र अल्लाह जो शुक्र। तव्हां ठीकु आहियो? हा बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां। बस अल्लाह जो शुक्र। ॿियो सभु ख़ैर? सभु सेट A1 फर्स्ट क्लास। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? बस ज़िंदगी गुज़रे थी अब अल्लाह जो शुक्र आहे। सुखी भी किनी भी, मतलब सुठी भी भली भी। हा माशाल्लाह। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, घणा ॾींहंनि खां पोइ आया आहियो? अॼु काथे हुयो एतिरा ॾींहं? मां एतिरा ॾींहं पंहिंजे ॻोठ वई हुयमि चकर। पोइ असांजो हिते छा थींदो? माना ॻोठ वई चकर ते माना पुट खे विसारे छॾी त पुट अकेलो वेठो छो करे? हा न उते ॻोठ कीअं मिलायां? ॻोठ वई हुयमि 2-3 ॾींहंनि जे लाइ, वरी पोइ मां कल्ह आयमि। कल्ह काल मिलायां पई अदा खालिद शाह खे बि उहो सालगिरह मुबारक। हा सालगिरह मुबारक अदा खालिद शाह खे। हा अदा जी ॾिठमि कल्ह, उनखे ॾिठमि मिलायां पई त वरी पोइ असांजी अलाए छो 3-4 घरनि जी लाइट वई हली। अरे बिल न प्यारे हूंदव न? न बिल पियारियो, हाणे पटीअ ते शगर आहिनि छहनि मां 2 जी लाइट आहे त 3 जी न आहे। ईअं थी वियो, पोइ वरी देरि सां आई। हा जेके 2 में जेके 3 जी आहे उन्हनि मां हिकिड़े माण्हू बिल न प्यारियो हूंदो, पोइ सदा सभिनी खे?
न न न न बिल जी न हूंदो आहे हिते बि लाइट सां वटि कोन ईंदी आहे घटि हाँ चलो चलो न ॿियो ईंदी ख़ैर आहे कोई गानो वानो त उहो ई कोन ॿुधाईंदो न कोई शाइरी ॿुधाईंदो न गानो त कोन ॿुधाईंदी मां बसि। बसि ॿियो सभु ख़ैर बचा उन ॾींहुं लंबी एॾी काल कई मां तो बि चयो लंबी काल हाणे चयो घटि ॻाल्हाईंदी छा कयो कुर्बानी जे लाइ छा ईद छा तयारियूं आहिनि कुर्बानीअ जे लाइ मतिलबु वॾो जेको पुटु आहे उहो ॿकरो कंदो ॿियो जेको पुटु मूंसां ॿियो गॾु आहे उहो बि ॿकरो कंदो बाक़ी नुंहुं ऐं धीअ मां असां वरी ॻऊं में हिसा कंदासीं चलो माशाल्लाह 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 माना 4-5 भाती जेके आया आहियूं न 5-6 ॻऊं में हिसा पोइ ॻऊं वठी ईंदा त वरी पोइ ॻऊं सभु कंदा जीअं मुंहिंजो घर वारो आहे फिरोज साहिबु जीअं मां आहियां उहे वरी असां हिसा कंदासीं चलो माशाल्लाह माशाल्लाह ख़ुशि हुजो सदा सलामत हुजो हा ऐं दुआउनि में यादि रखिजो ठीकु आहे हा दुआनि में यादि रखंदासीं महिरबानी। बिल्कुलु अलाह तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे बसि असांजे लाइ बि दुआ कजो महिरबानी मींहुं महिरबानी त कोन आयो उन्हनि चए पियो मींहुं वसंदो तूफान मां चयो बचा न ईंदो मींहुं न हा ईंदो इन करे हिते। फार्म हाउस ते निकिरी मां चयो वञी उते वञी माण्हू को वञी स्विमिंग विमिंग करे हे त मींहं जो आसरो ॾेई असांखे अलाए किथे पहुचाए छॾनि हा हा पर अलाह जो शुक्र आहे अलाह जो करम आहे ॾाढी बुरो तूफ़ान हुयो जेको टरी वियो कराची खां नुक़सानु थिया न ॾाढो न अलाह ते असां पाण सभु दुआयूं पिया कयूं त वरी लाइट वेंदी वरी तकलीफ़ गर्मी तंहिं करे मींहुं वसे ई न बसि बस सही है ठीक है हाँ, अदी हाँ। ठीक है थैंक यू अदी मिसिस फेरोज मूंसां गॾु हुई फ्रॉम कराची थैंक यू वेरी मच अदी मां हमेशह शामिल थींदा आहियो बल्कि मां अमड़ चवंदुसि अम्मा आहे मुंहिंजी ऐं अलाह साईं आबाद करे तव्हांखे ख़ुशि हुजो ख़ूबसूरत गीत आहे प्यारो आवाज़ आहे प्यारो अंदाज़ आहे कंहिंजो गानो आहे हाय मिठा में वेंदा वञा मेकू बहण बि नहीं ॾेंदे अरे केर हई किथों आई मेकू वेहण बि नहीं ॾेंदे हाणे इहो मूंखे वेहण आहे बहण आहे छा आहे ख़बर न आहे बाक़ी ॾाढो ज़बरदस्त गीत आहे सनम मारवी जी आवाज़ में इंजॉय कंदा ख़ूबसूरत ट्रैक खे मिठा में वेंदा वञा मेकू मिलण बि नहीं ॾेंदे ओ केर गई किथों आई मेकू बहण बि नहीं ॾेंदे ओ केर गई किथों आई मेकू बहण बि नहीं ॾेंदे मिठा में वेंदा वञा मेकू मिलण बि नहीं ॾेंदे ओ
मिठा मैं वेंदा वञा मैकू मिलन बि नहीं ॾेंदे ओ केर गई किथों आए मैकू बहन बि नहीं ॾेंदे अल्लाह केर गई किथों आए मैकू बहन बि नहीं ॾेंदे फकीर आखे अहंदर कड़ा खिलब गुजारा से फकीर आखे अहंदर कड़ा खिलब गुजारा से ओ दर तेरे रिंदकू अज रोवण बि नहीं ॾेंदे ओ दर तेरे रिंदकू अज रोवण बि नहीं ॾेंदे मिठा मैं वेंदा वञा मैकू मिलन बि नहीं ॾेंदे ओ केर गई किथों आए मैकू बहन बि नहीं ॾेंदे अल्लाह केर गई किथों आए मैकू बहन बि नहीं ॾेंदे खिलण जी त आदत अवाई ॾिनी हुई खिलण जी त आदत अवाई ॾिनी हुई हाणे जग खिलियो ते छा थी पियो असीं जे रुआसीं त छा थी पियो असीं जे मुआसीं त छा थी पियो असीं जे रुनासीं त छा थी पियो छा कजे वेलकम जी अगेन ख़ुशि आमदीद भलीकार अवां सभिनी प्यारनि खे असांजी नंढड़ी भाइटी आहे ऐं अनवर असांजो दोस्त आहे हुनजी नंढड़ी आहे अरीबा जी ऐं अरीबा जो अॼु बर्थडे आहे अरीबा खे चवंदुसि त मां बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल है मेरी ये आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हो हैप्पी बर्थडे टू यू है हैप्पी बर्थडे डियर अरीबा हैप्पी बर्थडे टू यू ख़ुशि हुजो सदा सलामत हुजो आबाद हुजो असांजूं दुआऊं मुंहिंजूं दुआऊं ऐं मुंहिंजी टीवी जी टीम जूं दुआऊं अवां सां गॾु आहिनि सो ख़ुशि हुजो सदा सलामत हुजो सो वेल लाइव कॉल्स आहिनि शो में कॉल वठूं था हिकिड़ी जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा छा हाल आहे अदी बिल्कुलु ठीकु ठाक अदी सना तव्हां कीअं आहियो ख़ुशि आहियो चाक चङियूं भलियूं अदा बस ठीक ठाक मजे में गर्मी निडाल करे छॾियो आहे छा कयूं अदा छा कजे मां त अजायो आई त मां हिते पाकिस्तान में अबा न सही आहे हाणे गर्मी त जिथे किथे हूंदी आहे न भला छा कजे ना अदा हुते न आहे नी ॿारनि मुल्कनि में काथे आहे गर्मी ॾाहे गर्मी हुते उते बारिशूं लॻियूं पयूं अदा अहिड़ो बस क्लास सीज़न आहे छा कजे बस पोइ हिते बस कल्ह सालगिरह बि हुई अदा ख़ालिद शाह जी हाँ। कुझु बि न करे सघियासीं असां कल्ह मूंखे ब्लड प्रेशर हुयो अदा ॾाढो अल्लाह ख़ैर करे बस तव्हांखे अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखे मुंहिंजा भाउ मुबारक ॾेई छॾियो मुंहिंजे तरफ़ महिरबानी पहुची वई मुबारक कुर्ब ॿियो सभु ख़ैर आहे सभु न ख़ैर, भला सभु जिम सेठ। जॉइन कई अथव तव्हां हा जिम जॉइन कई आहे तव्हां हा या कंदो आहियां 2-3 महीने एक्सरसाइज कंदो आहियां कॾहिं कॾहिं माशाअल्लाह सुठी ॻाल्हि आहे फिटनेस पंहिंजी रखे नी इंसान हा ज़रूरी आहे ठीकु आहे आदि ॿियो सभु ख़ैर आहे जो सभु ख़ैर लॻो पियो आहे चलो बस दुआउनि में मुंहिंजा बचड़ा तव्हांखे सभु सभु सेठ। सलाम ॾियनि था वालेकुम अस्सलाम मुस्कान किथे आहे इहा वेठी थी भरिसां छो भला काॾे वेंदी? अॼु दिलि नथी चवेसि ॻाल्हाइण ते अबाए जीजी चमड़ो काॾे वेंदो अस्सलामुअलैकुम वालेकुम कैसी हो मुस्कान कहिड़ा हाल आहिनि ठीक अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो मां ठीकु आहियां मां कीअं पियो लॻा
माशाल्लाह ॾाढा सुहिणा अल्लाह तव्हांखे नज़र खां बचाए। चलो आमीन सुमा आमीन, थैंक यू। तव्हां नज़र न हटजो, बाक़ी ॿियो ख़ैर आहे। न मां न हटंदमि, मां माशाल्लाह पहिरियों कंदी आहियां। चलो वेरी गुड। ॿियो छा हाल वाला, कीअं पई ज़िंदगी गुज़रे? सब बस गुज़रे थी, सही गुज़रे थी। मज़े में गुज़रे पई? अंब खायो पिया? अंब अंब? हा, कुर्बानी जी ईद अचे पई त कुर्बानी जे लाइ छा तयारियूं कयूं आहिनि? जी कुछ कयूं आहिनि, कुछ हलन थियूं। कुछ कयूं आहिनि, कुछ हलन पियूं। ईद ताईं कम थी तव्हां जी वेंदो। बस तयारी आहे, तव्हां भी ईंदव इंशाल्लाह। आऊं ईंदुसि ज़रूर। हिन ईद ते चक्कर ज़रूर लॻाईंदुसि मां। हाँ डन 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 थी वियो। बस कर दे। हमेशा साल हो गए सुनते हाँ देखो टाइम नहीं मिलता है, थोड़ा बिजी मसरूफियत काम कुछ ज्यादा है इस वजह से। चले दुआन में याद रखजो। को गानो शानो ॿुधायो भला? गानो छा तव्हां ॿुधायो नी? मां त ॿुधायो अथई न, हाणे एॾा ॿुधाया अथई न गाना, तूं बि ॿुधाए नी। तव्हां त यादि बि नथा कयो, फोन नथा कयो त ईअं न त यादि बि कयो, यादि बि नथा कयो। हल यादि कयोसीं, अॼु कयूं था। को यादि वारो गानो ॿुधाए अॼु। यादि वारो कहिड़ो ॿुधायां? आप बताएं। अच्छा आप और मेरे साथ गाना गाते हैं वो वाला, हाँ मैं तुझे बिना कुछ भी चाहना है। हाँ वो तो बुधाया दो, तू तो बुधाए। आप, मैं बता रही ना, आप भी मेरे साथ गाएं। ठीक है। हाँ हाँ मैं तुझे बिना कुछ बिताना हिया, हाँ मैं तुझे बिना कुछ बिताना हिया, तुझे गद गद हुजी, तुझे गद गद हुजी त पोए मां आहिया, हाँ मैं तुझे बिना कुछ बिताना हिया। हो तो सजदहे मिला मूंखे ॾाढो वणी, तोखे ॾाढो वणा, पाण खे तुंहिंजे लाइ, पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहिया, हाँ मां तुंहिंजे बिना कुछ बि त न हिया। आप बहुत प्यारे लग रहे हैं माशाल्लाह, और आपका शो इतना अच्छा है राजा, इतना अच्छा है। बस में अगर मेरे बस में ना पूरे 8 दिन आपका शो में चलाऊं। हाँ तो 8 दिन के बाद बंदा प्याला ही कर जाएगा। नहीं अल्लाह ना करे, आपको देखकर कोई बोर नहीं होगा। चले थैंक यू वेरी मच। आप दुआ करती हैं और आप इतनी मोहब्बत देती हैं, बड़ा अच्छा लगता है जी। थैंक यू मुस्कान, थैंक यू मुस्कान मूंसां गॾु गॾु फ्रॉम कराची जी। थैंक यू वेरी मच। ॾाढी प्यारी आहे ऐं उनजी जेका अमी आहे उहा बि ॾाढी प्यारी आहे, अदी सना आगा। ऐं आई थिंक इन्हनि जी जेका इहा मोहबत आहे, इहा मोहबत हिकिड़ी फैमिली वांगुरु आहे। ऐं जॾहिं बि हू मूंखे ॾिसंदा आहिनि त मूंखे कॉल कंदा आहिनि, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो थैंक यू वेरी मच, अवां शो में शामिलु थिया आहियो। ऐं आउं हिकिड़ो ॿ दफ़ा वियो बि आहियां अदी सना आगा वारनि न, मूंखे ॾाढो अॻु में चयनि त मां वियो बि हाणे काफ़ी दफ़ा तव्हां चयो आहे त ज़रूरु चकर लॻाईंदुसि। ऐं बसि गुज़र उतां थींदो, जॾहिं ॾींहुं उतां गुज़र थींदो ऐं तव्हां ॾे ज़रूरु चकर लॻाईंदुसि। ऐं ॻाल्हि अॼु मां इहा पई कयमि त कोशिशि जेका आहे सो इंसान खे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदी आहे। जेसिताईं तव्हां कोशिशि ई न कंदा कंहिं शइ में, कंहिं कम में, त पोइ ज़िंदगीअ में कॾहिं बि अॻियां कोन वधी सघंदा। सो मैसेज तमामु घणा आहिनि दोस्तनि जा, प्यारनि जा, उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिलु रखिणो आहे। ऐं मैसेजनि सां गॾु गॾु मां ज़रूरु इहो चवंदो आहियां त जॾहिं तव्हां मैसेज कयो था त को न का सुठी सुठी शाइरी, का न का सुठी सुठी ॻाल्हि लिखी ज़रूरु मोकिलिंदा। हिकिड़ी कॉल, उन खां पोइ अञा मैसेज जी। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम, केरु पियो ॻाल्हाए? मोहम्मद उमर जमाली, कराम सुजावल। कहिड़ा हाल आहिनि जमाली साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? जी जी सभु कर लॻो पिया। कीअं पई सभु कर लॻो पिया? मां बिल्कुलु ठीकु आहियां। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? ज़िंदगी वियाई बि फर्स्ट क्लास, मज़े में गुज़रे पई? हा जी जी। असां चयोसीं राजा आयासीं फैन आहियूं, राजा सां भाउ सां ॻाल्हायूं पिया। ॻाल्हायां पिया। आउं तव्हांजो फैन आहियां, तव्हां मुंहिंजा फैन आहियो, आउं तव्हांजो फैन आहियां। हिक ॿिए खे हवा ॾींदासीं पिया पाण। जी जी। आउं मिस्त्री आहियां, टायर पंचर जो। राति हा फोन कई। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां टायर पंचर जी दुकानु आहे ऐं शो ॾिसंदा आहियो, सुठो लॻंदो आहे मूंखे तव्हांजो अचणु। जी जी। मुंहिंजो भाउ राजा खे गानो ॿुधायां, ॿुधाए मुंहिंजा राणा, ॿुधा। हम सिंध में रहने वाले सिंधी हैं मेहमान नवाजे सारे, वाह वाह। दिल से तुझको राजा दावत है, अच पास हमारे। हाय दिल से तुझको दावत है, कभी आओ पास हमारे। हाय
थैंक यू मिठा ऐं ईअं ई शो में शामिलु तव्हां रहंदा कयो थैंक यू वेरी मच ऐं राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे जी उन ते मैसेज करे सघो था शिराज अली मूंसां ॻाल्हाए जी अस्सलाम वालेकुम शिराज वालेकुम अस्सलाम थैंक यू वेरी मच अवां प्रोग्राम में शामिलु आहियो इमरान आहे सिंधी अवां लिखियो आहे त छा कजे अलाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे थैंक यू वेरी मच शिराज अवां महफ़िल में शामिलु थिया आहियो ऐं अज़हर अली मूंसां ॻाल्हाए जी अज़हर अली खे भली का था चऊं ऐं कॉल न कंदा कयो पेज ते कॉल न कंदा कयो पेज ते कॉल कंदा आहियो त पोइ मुंहिंजा मैसेज हेॾा होॾा थी वेंदा आहिनि अज़हर अली जमाली फ्रॉम कासमाबाद हैदराबाद जो राजा भाउ मूंखे उमेदु आहे त तव्हां ठीकु हूंदा ऐं ठीकु आहियां तॾहिं त टीवी ते वेठो आहियां ऐं राजा भाउ मूं शाइरी लिखियो आहे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो हुस्न जो चंड हर धरतीअ ते उभरे थो पर मुंहिंजे लाइ मुक़दस आहे उहा धरती जिते तूं उभरी थो मुर्क थैंक यू वेरी मच जी अवां शो में शामिलु थिया ऐं तूं गमनि में न मिल पर ख़ुशियुनि में त मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा मां अकेलो अकेलो रोई त सघां थो पर अकेलो खिलणु मुंहिंजे वस में न आहे दोस्त मूंखे मोकिलियो आहे सॉरी जमशेद परिहार टंडो मोहम्मद खान मेरी सिस्टर शौक़ से देखती है आपका शो थैंक यू वेरी मच अदा ऐं अख्तर हुसैन बिरोई चए थो सलाम राजा वालेकुम अस्सलाम अवां शाइरी मोकिली आहे त ईद अची वई आहे यार तुंहिंजी ख़बर का नाहे यार ॾींहुं भलारो गुज़रे न वञे ॾींहुं भलारो गुज़री न वञे तुंहिंजी नियत में छा आहे यार ॾाढो हसीन ख़ुदा थी ठाहियो परदो न अचिजां लाहे यार अख्तर तोसां ईद कंदुसि मां पाण खे अचिजां ठाहे यार वाह से वाह थैंक यू वेरी मच जी कॉल था वठो अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम अस्सलाम या अली मदद साईं मौला अली मदद केरु पियो ॻाल्हाए ख़ुशि आहियो ख़ैर करा ठीकु ठाक तबीअत सही मां आहे ख़ुशि आहियां अल्हम्दुलिल्लाह तॾहिं त वेठो आहियां टीवी ते साम्हूं अब्दुर्रहमान चावड़ो ॻाल्हायां थो बोट बलोचिस्तान ॻाल्हायो जी जी कहिड़ा हाल आहिनि ख़ैर अमन आवाज़ झटका ॾे थो छा थो जे आवाज़ झटका ॾे थो आवाज़ सिंधो जे आवाज़ ॿुजूं फेराईंदई न ॿीहर कॉल कयां थो ॿीहर हा ॿीहर कजां ॿीहर वरी ख़ाली छा तोखे ॾींदो हेॾे कॉल है न तूं साईं अला एक्सप्रेस बि अची सघी थो बाक़ी तुंहिंजे लाइ हथोड़ा खणी वेठो अथई हिते सो ख़ैर मैसेज पढ़ूं पिया दोस्तनि जा ऐं आबिद हुसैन आगरो मूंसां गॾु चयो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम अवां लिखियो आहे त अदा राजा आबिद हुसैन आगरो मीर मुख्तियार आगरो वफ़ा आबिद आगरो ॻोठ फैज़ मोहम्मद आगरो खां अवां लिखियो आहे सुपत पचार पिरीअ जी सुबत होत हज़ूर सबत पचार पिरीअ जी सबत होत हज़ूर मुल्क मड़ियो ई मंसूर कुही कुहंदे केतिरा लतीफ़ सरकार वाह सही वाह कुर्ब लख थोरा अवां जी महफ़िल में शामिलु थियणु ऐं राजा मेमन जो पेज आहे हिकु दफ़ो वरी मां तव्हांखे ॿुधायां राजा मेमन जो पेज आहे जेको मुंहिंजे डायरेक्टर साहिब खे मां चई बीठो आहियां त उते तव्हां हुनजी स्लाइड ठाहियो पर का ॻाल्हि कान्हे का आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि वाका करणु मूं बसि बाक़ी हाणे शाह साहिबु छा थो करे सघे हलूं था हिकिड़े सुठे सुठे गाने तरफ़ प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ अहमद मुग़ल जो हिन ट्रैक खे इंजॉय कजो मूंसां गॾु रहिजो दिल दुखायल पई दुखी रोई पयोसि हाले दिल तोड़े लिखी रोई पयोसि वहाँ जो महफिल सजायल पई ॾिसी तुंहिंजी कमी रोई पयोसि मुंहिंजा मौला मुश्किल में आया दर दर क्यों वेठो दिल में आया मुंहिंजा मौला मुश्किल में आया दर दर क्यों वेठो दिल में आया ॿुधण वारो नाहे कोई हल विञायम पंहिंजा रोई हल विञायम पंहिंजा रोई तन्हा हिन महफ़िल में आया
दर क्यों वेठो दिल में आया, मुझा मौला मुश्किल में आया, दर दर क्यों वेठो दिल में आया, ॿुधण वारो ना है कोई, हल विञायम पंहिंजा रोई, हल विञायम पंहिंजा रोई, तन्हा हिन महफ़िल में आया, दर दर क्यों वेठो दिल में आया, मुझा मौला मुश्किल में आया, मुझा मौला मुश्किल में आया। दुनिया मारू को दर्द मिला है, मुखे विछोड़ा लुढ़क मिला है, दुनिया मारू को दर्द मिला है, मुखे विछोड़ा लुढ़क मिला है, मुखे विछोड़ा लुढ़क मिला है, रूह रड़े तो ह्यां सड़े तो ॼण तव कोड़ियल वल में आया, रूह रड़े तो ह्यां सड़े तो ॼण तव कोड़ियल वल में आया, ॿुधण वारो ना है कोई, हल विञायम पंहिंजा रोई, हल विञायम पंहिंजा रोई, तन्हा हिन महफ़िल में आया, दर दर क्यों वेठो दिल में आया, मुझा मौला मुश्किल में आया, मुझा मौला मुश्किल में आया। जिंदगी मुझिया है दूरी, काबे आसन थिया पूरी, जिंदगी मुझिया है दूरी, काबे आसन थिया पूरी, काबे आसन थिया पूरी, आया मुसाफिर रहम खुदा कर, ॾाढी ॾुखी मंजिल में आया, आया मुसाफिर रहम खुदा कर, ॾाढी ॾुखी मंजिल में आया, ॿुधण वारो ना है कोई, हल विञायम पंहिंजा रोई, हल विञायम पंहिंजा रोई, तन्हा हिन महफ़िल में आया, दर दर क्यों वेठो दिल में आया, मुझा मौला मुश्किल में आया, मुझा मौला मुश्किल में आया। सोलंगी पीरल जय सूरन में, वक्त गुजरे तो सुडकन में, सोलंगी पीरल जय सूरन में, वक्त गुजरे तो सुडकन में, वक्त गुजरे तो सुडकन में, थींदो ने माण्हू ऐं वेगाणो, शाम जे हर हिक पल में आया, थींदो ने माण्हू ऐं वेगाणो, शाम जे हर हिक पल में आया, ॿुधण वारो ना है कोई, हल विञायम पंहिंजा रोई, हल विञायम पंहिंजा रोई, तन्हा हिन महफ़िल में आया, दर दर क्यों वेठो दिल में आया, मुझा मौला मुश्किल में आया, मुझा मौला मुश्किल में आया। वेलकम जी अगेन, खुश आमदीद।
भलीकार अवां सभु ॾिसणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं, अवां जो एहसास हिन महफ़िल में शामिल। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाई हाली वल अब्दुर्रहमान चावड़ो गोट बलूचिस्तान गदायो गलाया बाबू जा। हा हा आवाज़ अचे थो हाणे? आवाज़ अचे थो पर आवाज़ सफ़ा न थियो जी झटका ॾे सफ़ा। हाणे आऊं छा कयां, मूंखे ॿुधा, आऊं झटका कीअं माना छा कयां? तो ये कर तो यो वॉल्यूम खे थोरो वधाए न। वॉल्यूम नथो वधाए त मां छा कयां? वधाए दादा थोरो वॉल्यूम मुंहिंजो वधाइनि त हुननि ॾे वञे आवाज़ मुंहिंजो। हाँ हा हा चई छॾियो मान, पंहिंजी ॻाल्हि कर। तबियत सही आहे? न तबियत सही न आहे, अॼु ब्लड प्रेशर वारा मथे आहे सफ़ा। अॼु मुंहिंजो बि तबियत सही न हुयो, मुंहिंजो बि बीपी लो हुयो। पोइ तुंहिंजो लो हुयो, असांजो मथे आहे। मुंहिंजो 100 जे मथे हो, हेठि 70 हुयो। हल पोइ दवा खा न। दवा खाधी आहे, गोरियूं टेबलेट मिलिया आहिनि खाधी। हा दवा खा, सुकून कर ज़िंदगी में, मौसीक़ी ॿुध, म्यूज़िक ॿुध, एंजॉय कर। आवाज़ वरी नथो अचे, छा थी तूं छो वरी हिनखे खयो यार? अदा मां छा कयां ॿुधा? हलो ठीकु आहे भाई, ठीकु आहे, महिरबानी अदा महिरबानी। बस शादाब तुंहिंजी मर्ज़ी आहे। ख़ैर जी, मोहबत वञूं पिया, प्यार वञूं पिया, अवां जो प्यार हिन प्रोग्राम में शामिल आहे। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केर पियो ॻाल्हाए? मां महानूर थी ॻाल्हायां हैदराबाद खां। कहिड़ा हाल आहिनि महानूर? ठीकु आहीं? ठीकु अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र। तव्हां ॿुधायो राजा भाई ठीकु? आउं ठीकु आहियां, मुंहिंजी अदी बिल्कुलु ठीकु ठाक। अवां जे साम्हूं छा कंदी आहे महानूर? मां फ़िलहाल त स्टडी थी कयां। छा पढ़े थी मुंहिंजी भेण? स्टडी छा पई करे? टीवी जो आवाज़ बंदि कयो। जी 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 हेॾा ध्यान ॾियो, हेॾा। ॿियो ॿुधायो सभु खैर? सभु खैर। छा पढ़ंदी आहे मुंहिंजी भेण? मां बीकॉम थी कयां, ग्रेजुएशन। माशाल्लाह, वेरी गुड, ज़बरदस्त। शो ॾिसंदी आहे रेगुलर मुंहिंजो? जी 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 इंतज़ार हूंदो आहे। इंतज़ार हूंदो आहे। छा सुठो लॻंदो आहे शो में? बस तव्हांजो आवाज़, तव्हांजो वॉइस। मुंहिंजो आवाज़ ऐं मुंहिंजो वॉइस ॿई सुठा लॻंदा आहिनि? जी जी। अच्छा, आवाज़ ऐं वॉइस में फ़र्क़ु ॿुधाइजो। हिकु ई आहे। चलो गुड आहे, सुठी ॻाल्हि आहे। ईद पई अचे, ईद उल अज़हा अचे पई, हुनजी छा तयारी कई आहे? बस तयारियूं हलनि पियूं, जाम सारियूं हलनि पियूं। जी। चलो गुड। हैदराबाद किथे रहंदा आहियो, कहिड़े इलाइक़े में? कासमाबाद। कासमाबाद। ऐं हैदराबाद जी दिलि आहे कासमाबाद, है न? जी जी बताए। चलो चलो माशाल्लाह माशाल्लाह, ख़ुशि हुजो। आबाद जो कोई गीत वीत ॿुधाईंदो महानूर पंहिंजी आवाज़ में? जी जी ॿुधायो कुझु थोड़ो सो। हाँ थोड़ो सो ॿुधाए। मुंहिंजी दिल जा सहारा हलिया, मुंहिंजा साईं ओ प्यारा हलिया। बस। हाय हाय। हो मुंहिंजे दिल जा सहारा हलिया, हो मुंहिंजे दिल जा सहारा हलिया। ज़बरदस्त, थैंक यू महानूर मूंसां गॾु गॾु भई फ्राम हैदराबाद कासमाबाद मां। थैंक यू वेरी मच महानूर, अवां शो में शामिल थियो। हिकिड़ो ख़ूबसूरत गाने जी तरफ़ हलंदासीं ऐं गाने खां पोइ वरी वापसि ईंदासीं त लाइव विथ राजा लाइव फ़ोन एक्सप्रेस जो आगाज़ कंदासीं। हाँ गाने ते हलंदासीं, हाँ एंजॉय कंदासीं हिकिड़ो ख़ूबसूरत गीत ऐं गाना उअई सुठा ई हूंदा आहिनि हिन में प्रोग्राम में शामिल। वठूं था न गाने ते ख़ूबसूरत गीत, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़, ॻाल्हाए कुर्ब जी ऐं कुर्ब करे थो सजाद सोलंकी। एंजॉय। कुर्ब केॾो किनारो कयो तो पिरी प्यार ॾेई पोइ सारो चिनो तो पिरी प्यार ॾेई पोइ सारो चिनो तो करे कुर्ब केॾो किनारो कयो तो पिरी
पीरी प्यार दे पोसा रोचनो तो पीरी प्यार दे पोसा रोचनो तो सारा न विसरे तुझा प्यार प्रीतम गुजारा न गुजरे सिवा तुझे को दम विसारा न विसरे तुझा प्यार प्रीतम गुजारा न गुजरे सिवा तुझे को दम अज़ाबन में दई छो दुखारो कयो तो पीरी प्यार दई पोसा रोचनो तो पीरी प्यार दई पोसा रोचनो तो उजाला खसे अंदर कयो तो उदाई बिना डोह चाहत पीरी तो भुलाई उजाला खसे अंदर कयो तो उदाई बिना डोह चाहत पीरी तो बुलाई दुखन जे मथा दुख कन वसकारो पीरी प्यार दे पोसा रोचनो तो पीरी प्यार दे पोसा रोचनो तो करे कुर्ब के दो किनारो कयो तो पीरी प्यार दे पोसा रोचनो तो पीरी प्यार दे पोसा रोचनो तो मान हूंदुस जॾहिं तॾहिं ॾिस जा जग मुंहिंजो मिसाल कम ईंदई कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई। वेलकम अगेन, खुशामदीद, भलीकार अवां सभिनी खे दिल जी गहराइनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं सां गॾु गॾु अवां जी ख़ुशियूं ऐं अवां जी ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में हूंदो आहे। राति जो हिकु पहर अहिड़ो आहे त किथे थधिकार हूंदो आहे, किथे गर्मी हूंदी आहे, किथे हवा घणी हूंदी आहे, किथे हवा न हूंदी आहे। त ईअं ई असांजी ज़िंदगीअ में खोड़ सारी हवा लॻंदी रहंदी आहे। कंहिं महिल कहिड़े पासे ॾांहुं ईंदी आहे, सुठे वारे पासे ॾांहुं ईंदी आहे हवा, कंहिं महिल ख़राबु वारे पासे ॾांहुं हवा ईंदी आहे। त जॾहिं जी हवा हूंदी आहे माण्हू जेको आहे सो उनजे अपोज़िट ई हलंदो रहंदो आहे, त ज़िंदगी आसानी सां गुज़रंदी आहे। हवा जी तरफ़ हलंदो माण्हू त पोइ सम्झ में न ईंदो त माण्हू किथां थो वञे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर, राहिब लेगारी साईं ठरी मीरवा। कहिड़ा हाल आहिनि लेगारी साहब, ख़ुशि वेठा आहियो? खैर खैर साईं, दुआ तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां जानी।
अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे साईं, आबाद रखे। महिरबानी। छा कंदा आहियो लेगारी साहब? सर मिस्टर पाई वारो कमु कंदो हाँ मिस्टर पाई कंदा आहियो, मिस्टर पाई। हाँ हाँ जी जी सर। चलो वेरी गुड। शो ॾिसंदा आहियो रेगुलर न? सर बिल्कुलु रेगुलर चाह सां ॾिसंदा आहियूं छा बिल्कुलु छा VIP। सुठो अहिड़ो छा आहे शो में रेगुलर रोज़ हिकिड़ी शइ था ॾिसो? सर तव्हांजे शो जीअं शुरू थींदो आहे न एंड ताईं बिल्कुलु बाक़ाइदे VIP सां ॾिसंदा आहियूं। हाँ मतलब छा आहे अहिड़ो हिन शो में जो तव्हांखे? सर तव्हांजा जेके गाना जेके हलंदा आहिनि उहे बि VIP हलंदा आहिनि। हाँ ऐं ख़ासि करे जेको कॉलर जेके कॉल कंदा आहिनि उहे बि VIP अंदाज़ सां ॻाल्हाईंदा आहिनि, सफ़ा VIP। हाँ सभु VIP आहिनि माना हुते। हा तव्हां हूंदो त सम्झसि जेको बि प्रोग्राम आहे उहो VIP हलंदो बाक़ाइदे। चलो कुर्ब अदा कुर्ब, लख थोरा अवांजो प्यार आहे, अवांजो मोहब्बत। कोई गीत गज़ल गानो कुझु ॿुधाए त सही। हा सर हिकिड़ो गज़ल ॿुधायां। हा असांजा हाल हींअर अवांजी खुदाई वॾी ॻाल्हि आहे। वाह हले पई अञा ज़िंदगी जी लड़ाई वॾी ॻाल्हि आहे। वॾी ॻाल्हि आहे। अंधेरनि में पलिजे पई रोशनाई वॾी ॻाल्हि आहे। वाह वाह। अञा वक़्तु पे ॻोल्हे सचाई हा वॾी ॻाल्हि आहे। वॾी ॻाल्हि आहे। निगाहूं खणी दाद जे लाइ मुरकण जी कहिड़ी ज़रूरत। वाह वाह। लेगारी राह त आहे सोना अवांजी उहा वॾी ॻाल्हि आहे। हाय रे हाय, हाय रे हाय, छा कजे छा कजे छा कजे। कुर्ब बेटा कुर्ब। छा तव्हांजी महिरबानी साईं, लख थोरा कुर्ब कुर्ब। थैंक यू वेरी मच। लेगारी साहब असां सां गॾु गॾु हूंदो आहे भई, ऐं ॾाढो ज़बरदस्त कॉलर आहे, रेगुलर कॉलर आहे। ऐं साईं जो मिस्त्री जो दुकानु आहे, साईं पोइ अलाए छा जो मिस्त्री आहे, टेप TV इन जो मिस्त्री आहे, टेप TV इन्हनि जो। सो थैंक यू वेरी मच दोस्त। अवां शो में शामिलु थिया ऐं शामिलु थींदा रहंदा कयो। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं अवांजी मोहबतुनि जो अहसासु लाइव थ्रा जे लाइव फ़ोन एक्सप्रेस। अञा थोरो टाइम आहे पर फ़िलहालु मैसेज आहिनि उन्हनि खे मां शामिलु रखां पियो। सो ॻाल्हि जेका मां कंदो आहियां हमेशह उहा ई ॻाल्हि त भई ज़िंदगीअ में जेकॾहिं केरु माण्हू असांजे में आहे बि ऐं उन माण्हूअ सां असांजो उहो चवंदा आहिनि न त उनखे असांजी ज़रूरत बि आहे या असांखे बि उनजी ज़रूरत आहे, त पोइ नंढियूं नंढियूं शयूं नंढियूं नंढियूं ग़लतियूं दरगुज़र करे छॾींदा कयो। वक़्त खे ऐं रिश्ते खे गॾु हलाईंदा कयो त ऑटोमेटिकली वक़्तु ऐं जेको रिश्तो आहे तव्हांजो उहो मज़बूत बि रहंदो ऐं सुठे तरीक़े सां सुठी जॻह ते पहुचंदो, सुठी मंज़िल ते पहुचंदो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? साईं नदीम अली राजपुर कोटला चौधरी खां। कहिड़ा हाल आहिनि? सोना ख़ुशि आहे? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो सभु ख़ैर? मां ठीकु आहियां। काफ़ी अरसे खां पोइ ज़ाहिर थियो आहे। फ़ोन में बैलेंस न हो या छा हेॾे टावर वावर नेटवर्क कोन पियो? बैलेंस कोन हुयो भाउ। अरे छा कजे छा कजे, महांगाई बि त वधी आहे। बसि साईं बिल्कुलु महांगाई वधी आहे बिल्कुलु। छा कंदा आहियो दोस्त? भाऊ मां घर हूं न बसि को कमकार न हूं त कराची में पलेदारी हमाल कंदा आहियूं। अच्छा अच्छा चलो गुड वेरी गुड। कुझु ॿुधाए पंहिंजे आवाज़ में कोई गीत ॿुधाए। अॼु न ॿुधायां त भली अॼु कुझु बैलेंस बि घटि आहे भाॼनी। हा बसि पंहिंजो आवाज़ ॿुधाई ऐं पंहिंजे पाण खे यादि कराई ऐं पंहिंजी मौजूदगी एहसासु ॾियाराई। थैंक यू वेरी मच अदा। थैंक यू। छा कजे छा कजे। गज़ल आहे हिकिड़ो सजाद हुसैन लगारी मोकिलियो आहे। चए थो यार अॼु शाम जो को त दीदार ॾे, हाणे बरसाति में तूं अची प्यार ॾे। बर्क़ तजलो कयो ककर वसियो वरी, अॼु खिवण खे अची यार चमकार ॾे। रंग सत इंडलठ में चिटा अॼु थिया, हा ख़ूब आहे मज़ो अॼु त इक़रार ॾे। मुंद थदड़ी आहे तूं हली आ सॼण, यार ॿाहूं ॿई तूं ॻिची हार ॾे। कसम तोखे ॾियां थो ख़ुदा पाक जा, अॼु उमाणे त तस्वीर का यार ॾे। दिलि ख़्वाहिश कई यार आहे इहा, हा 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 बसि अॼु त सजा लॻारी पियो राह तुंहिंजी ॾिसे, को दिलासो खणी तूं ठलो यार ॾे। थरी मीरवा खां महिरबानी था। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? अदा मैं भी ॻाल्हायां सखर सां। कहिड़ा हाल आहिनि भेण? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? जी अदा मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। अवांजी दुआउनि सां अवांजे साम्हूं आहियां। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? कल्ह अदा तव्हां कॉल खणी मुंहिंजी जेको होल्ड ते करे छॾी। बसि उहो कल्ह को प्रॉब्लम हुयो आई थिंक हिते टेक्निकल, इन जे करे तव्हांजी कॉल न पई लॻी कल्ह। पर अॼु आवाज़ु ठीकु पियो अचे तव्हांजो ऐं मुंहिंजो मां वरी कॉल कटे छॾी, वरी कई त वरी कॉल खणी वरी कटे छॾियो। बसि प्रॉब्लम हो कल्ह टेक्निकल, इन जे करे। ॿियो छा हाल वाल आहे? जी अदा ॿियो ख़ैर लॻो पिया। सभु सेट आहे A1। सखर जो मौसम त गरम हूंदो?
अदा गर्मी ॾाढी आहे। गर्मी ॾाढी आहे अदी, बस छा कजे अदी छा कजे। ॾाढी गर्मी आहे छा कजे। छा कजे वाकई तव्हां सची ॻाल्हि आहे, छा कजे। महिरबानी भेण, ॿियो हाल अहवाल ॾे, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? बस अदा ज़िंदगी सुठी थी गुज़रे, मज़े में पई गुज़रे। शो ॾिसंदी आहियां रेगुलर? जी अदा तव्हांजो शो मां रेगुलर ॾिसंदी आहियां। चलो गुड। अच्छा पर कॉल ॾाढी मुश्किल सां लॻंदी बस आहे। छा कजे, हिकिड़ो नंबर आहे, पोइ मिलाइण वारा काफ़ी माण्हू आहिनि, त उनजे करे कॉल मुश्किल सां मिलंदी आहे। जी तंहिंजे करे तव्हां शिकायत बि नथा करे सघो। न आउं शिकायत तव्हां कंदो बि त बि आउं कुझु कोन थो करे सघां। सभई कॉल कनि था, कॉल तंहिंजे लॻाइण करे तव्हांजे शिकायत हथ बि में आहे, नथी थी मिलण सघे। बि जेको आहे सो टावर नेटवर्क जे हथ में आहे, ऐं लक आहे त कॉल लॻी थी वञे। जी इहो त आहे। चलो ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे? जी अदा ख़ैरु लॻो पियो आहे। ईद जूं तयारियूं हलनि पियूं? हा अदा तव्हांखे त ख़बर आहे छोकिरियुनि जी ईद में अञा इलाही ॾींहं हूंदा आहिनि, पहिरियों ई तयारी हलंदी हा आहे। बिल्कुलु इहो त आहे, छा कजे अदी छोकिरियुनि जी तयारी खुटे ई कोन थी। हा ईद जी तयारी खुटंदी कोन, जंहिं ईद ख़तम थींदी ओॾे ॾींहुं ख़तम थी वेंदी तयारी। हा न पोइ बि हलंदी आहे, पोइ बि चवंदी यार हिन ईद ते ही रहिजी वियो। बस पोइ वरी अॻिली ईद जो इंतज़ारु हूंदो। अञा वई न आहे हीअ ईद, वरी अॻिली ईद जो इंतज़ारु। हा वरी अॻिली जो बस इंतज़ारु हूंदो। मां छा कजे भेण। चलो दुआउनि में यादि रखिजो। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में, को गीत गज़ल गानो। हा 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 ॿुधायो। हलो अच्छा कॉल डिस्कनेक्ट थी वई अदी, का ॻाल्हि कान्हे का। थैंक यू वेरी मच मां शो में शामिलु थिया आहियो, ऐं ईअं ई शामिलु न रहंदा कयो। अदी महविश मूंसां गॾु हुई, ऐं शिराज अली चए थो त राजा भा हम और हमारी पूरी फैमिली आपका शो शौक से देखते हैं, आपके पास कॉल नहीं आती, छा कजे। राजा अब्दुल करीम बजीर चए थो वञा मां विकामी, इहो कीअं थींदो, थियां मां अव्हां जो सलामी, इहो कीअं थींदो, लॻाए दाग गदारीअ ते दामन जो, थियां मां अव्हां हो सलामी, उहो कीअं थींदो। हाणे इहो कीअं थींदो, इहो मूंखे पाण खे सम्झ नथी अचे कीअं थींदो। सो ख़ैर दोस्तनि जा मैसेज अचनि पिया, मैसेज प्रोग्राम में शामिलु रखो। मैसेज जमा कंदा आहियो, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज कंदा आहियो। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं टीवीअ खे छॾियो हेॾां, ध्यानु ॾियो फोन ॾांहुं। जी साईं टीवीअ खे छॾे हेॾां फोन ॾांहुं ध्यानु ॾियो। हा फोन ॾे ध्यानु ॾियो। छा हाल आहे, केरु पियो ॻाल्हाए? अनवर सूमरो मेरापुर। साईं कहिड़ा हाल आहिनि सूमरो साहब, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? शुक्र अल्लाह जा शुक्र, महिरबानी अल्लाह जा करम। महिरबानी कुर्ब लख थोरा। अॼु आया आहियो, पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारियो अथव। छा कंदा आहियो? साईं मां हिते मेरापुर में मुंहिंजो समोसे पकोड़नि जो कमु आहे। वाह 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 वाह, ज़बरदस्त, भलो कमु आहे इहो त, मज़े वारो कमु आहे। हा टीवी जो आवाज़ु बंदि कयो, हेॾां ध्यानु ॾियो, न त फोन कटिजी वेंदव। अच्छा हा ठीकु आहे साईं, ठीकु आहे, थैंक यू वेरी मच। जॾहिं टीवीअ जो आवाज़ु खुलियो वियो ऐं टीवी जी तरफ़ हुयो, त टीवी जे आवाज़ खे बंदि करे ऐं सिर्फ़ु फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो, त तव्हांजो आवाज़ बि हुते सही पहुचंदो, मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं सही पहुचंदो। हिकिड़ो सुठो गीत आहे अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, ऐं गानो कंहिंजो आहे? हा मोर थो टिले राणा ऐं निरोधा मालिनी जो आवाज़ु आहे। इंजॉय कंदा आहिनि ख़ूबसूरत ट्रैक खे। ट्रैक खां वरी वापसि अचूं, तव्हांजो लाइव विथ जे लाइव फ़ोन एक्सप्रेस खे जारी कंदासीं, शुरू कंदासीं। मोर थो टिले राणा मोर थो टिले, ओ राणा
कपड़े बदल कर जाऊं कहाँ और बाल बनाऊं किसके लिए, वो शख्स तो शहरी छोड़ गया मैं बाहर जाऊं किसके लिए मैं कपड़े बदल कर जाऊं कहाँ। तू भी बुधा राजा भा अॻियां ॿुधा न इहो। जिस धूप की दिल में ठंडक थी, हाय हाय। वो धूप उसी के साथ गई, जलते बलती गलियों में, वाह, जलती बलती गलियों में अब खाक उड़ाऊं किसके लिए मैं कपड़े बदल कर जाऊं कहाँ, जाऊं कहाँ। राजा भाज हाँ कारण कपड़न ते पायूं तो ये बुधा जेके हाय। ही रंग कदह नथी पातो न की पाए कदह आज़मायो, ही रंग कदह नथी पातो न की पाए कदह आज़मायो, अज कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते, अज कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते। ठीक आ, थैंक यू। हो मुंहिंजा नेण इन्हनि में तोखे ॾिसण था चाहिनि, हर रंग जा कपिड़ा तो अॻ में पाता आहिनि, अॻ में पाता आहिनि, ही रंग कॾहिं नथी पातो न की पाए कॾहिं आज़मायो, ही रंग कॾहिं नथी पातो न की पाए कॾहिं आज़मायो, अॼु कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? सियाल खान परमार खां साईं। केरु साईं केरु? हाकिम अली सियाल खान परमार। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास मस्त मस्त कान मिलिया। पहिरियों तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं पे चवां तरक़ी जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, हिते हिते मां हीअं कयो हीअं कयो, पौड़ी सीढ़ी पर सीढ़ी चढ़ी आयो तव्हां। हा, ये नौजवाननि खे ख़ासि इहो सबक़ु आहे त तव्हांजी इन कोशिशनि काविशनि मां सबक़ु वठी करे अॻिते अचनि। बिल्कुलु बिल्कुलु, मां त इहो ई चवंदो आहियां, महिनत कयो ऐं कोशिशि कयो। इहे तव्हांजा हिकिड़ा लफ़्ज़ इहे मोती मोती आहिनि जेकॾहिं को सम्झे थो त। बिल्कुलु, पाण चवंदा आहिनि न वाका करण मूं वस पोइ अॻियां ॾिसूं दोस्तनि जो छा थो थिए। बसि राजा जानी इहे तव्हां जूं ॻाल्हियूं आहिनि जिन ॻाल्हियुनि जे करे ई बसि माण्हुनि खे चवंदो छा ॾिसंदा मुंहिंजे प्रोग्राम में छा वणंदो आहे। इहे ई त ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां जूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि, इहे वसियतूं नसीहतूं इहे हूंदियूं आहिनि त इहे ई ख़ूबसूरत आहिनि। ॿियो छा हूंदो आहे तव्हांजे? बसि महिरबानी साईं, महिरबानी। इहो तव्हांजो प्यारु आहे, तव्हांजूं मोहबतूं आहिनि जो तव्हां इहो महफ़िल में शामिलु थी पंहिंजो ज़रूरु असांखे ॿुधायो। ऐं बसि चवंदा आहिनि न त मां पंहिंजे लाइवली तजुर्बा मां ॿुधाईंदो आहियां, पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके तजुर्बा थिया आहिनि, मुंहिंजी ज़िंदगी जेका गुज़री आहे, त बसि पोइ मां इन करे इहो ईअं ई शो कंदो आहियां। बिल्कुलु साईं, तजुर्बनि मां ई त सिखणो आहे न साईं। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो साईं ख़ुशि? तव्हांजा जेके कॉलर आहिनि सुठा सुठा आहिनि, उहे बि सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं उन्हनि जो उन्हनि में ख़ूबसूरत फर्स्ट क्लास जीअं ॻाल्हियूं मोती दाणा निकिरी ईंदा आहिनि। हा, इहा हक़ीक़त आहे, हिक ॿिए खां सिखूं पिया। हा, हिक ॿिए खां ई सिखणो आहे न साईं। जीअं तव्हां केटीएम ते प्रोग्राम कंदो वरी हिते आया हो, हिते वरी थोरी चेंजिंग आहे, अॻु उते वरी थोरी ॿी तब्दीली हुई, कॉलर चेंज थी विया नी। अहिड़ा तरीक़ा हलनि था, ज़िंदगी जो सफ़र आहे, हलंदो रहंदो आहे। तव्हांजी कोशिशि जारी आहे, असांजे लाइ सबक़ु आहे। महिरबानी सर, महिरबानी। तव्हां छा कंदा आहियो साईं? बसि कारोबारी दुकानदारी जो हिसाब किताब आहे। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। हा माशाल्लाह, शुक्र अल्लाह जा एहसान आहिनि। बसि तव्हांखे दुआऊं कयूं था, अल्लाह करे ख़ूबसूरत अहिड़ा जवान था मोती दाणा हुजनि पिया असांजे लाइ। कुर्ब लख थोरा साईं, लख थोरा। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। थैंक यू वेरी मच। ऐं हक़ीक़त आहे रियली नाज़रीन, मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां पियो, एस्पेशली मां पंहिंजे नौजवान दोस्तनि खे चवंदुसि, को वक़्तु हूंदो हुयो ऐं लाइव एक्सप्रेस जे आख़िर में मां इहा ॻाल्हि ज़रूरु ॿुधाईंदुसि। छा था ॿुधाइजो त मां ॿुधाईंदुसि। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। ओके, कॉल डिस्कनेक्ट थी वई, का ॻाल्हि कान्हे का। थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिल थिया, जेके बि जिनजी कॉल लॻी डिस्कनेक्ट थी वई। नेक्स्ट कॉलर जी तरफ़ सां चऊं जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? हेलो, केरु पियो ॻाल्हाए? हेलो, वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए बाबा?
मां मोहम्मद राफ़ी। राफ़े किथां? मोहम्मद राफ़े मां ख़ुशि आहियां। किथां पियो ॻाल्हाई मोहम्मद राफ़े? मां डोकरी खां लालकाणी खां। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? चाक चङो भलो? हा। शो तव्हां ख़ुशि आहियो? मां ठीकु आहियां। शो ॾिसंदो आहे मुंहिंजो रेगुलर? हा तव्हांजो ॾिसण तव्हांजा वॾा फैन आहियूं। महिरबानी मुंहिंजा राणा, महिरबानी। छा कहिड़ी क्लास में पढ़ंदो आहे? मां 7 में। 7 में पढ़ंदो आहे। वेरी गुड। छा थींदे वॾो थी? छा थींदे? मां वॾो थी हा आर्मी थींदुमि। आर्मी में वेंदे? हा। माशाल्लाह। त पोइ कापी वापी कंदो आहे पेपरनि में या पढ़ाई कंदो आहे? जी कापी वापी कंदो ई या पेपर ईअं पढ़ाई करे ॾींदो ई? न कापी न कंदा पेपर ॾींदा आहियूं। चलो गुड, वेरी गुड, शाबाश बेटा। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। ठीकु आहे। कोई गानो वानो अचे थो ॿुधायो भला? गानो? हा न गानो उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि। ॿुधाए उर्दू ई ॿुधाए। गानो दौलत या शोहरत दुआ दोगे तुम या कोई महल नया लोगे तुम, दौलत या शोहरत दुआ दोगे तुम या कोई महल नया दोगे तुम। बस एतिरा ईंदो आहे। थैंक यू साईं, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। शामिल थिया, थैंक यू वेरी मच। अधु असां सां गॾु त जनाब ॻाल्हि पाण कयूं ऐं ॻाल्हि खां पोइ बसि अॼु वाइंड अप कंदासीं। ऐं काफ़ी अॼु कचहरी थी आहे, ॾाढो ज़बरदस्त मैच्योर प्रोग्राम थियो आहे। ऐं मां इन जे करे ई प्रोग्राम अॼु कंडक्ट कीअं पियो कयां त मां चवंदो आहियां त यार कुझु न कुझु केरु न केरु माण्हूअ खे थोरी बि ॻाल्हि जेकॾहिं सम्झ में अची वञे त वाह वाह थी वेंदो। सो पंहिंजी लाइफ तव्हां सां ॾाढी शेयर कंदो आहियां। मां जॾहिं नौशर फिरोज़ में रहंदो हुउमि, पंहिंजे बाबा साईं सां गॾु रहंदो हुउमि, त उन वक़्तु बि मां जेको आहे सो पंहिंजे वालिद खे जॾहिं मां 8th या 9th में आहियां या मैट्रिक में आहियां, त उन वक़्तु बि उन दौर में मतिलबु 1995 ऐं 6 ऐं 7 8 जी ॻाल्हि पियो ॿुधायां। 1995 98 जी ॻाल्हि पियो ॿुधायां तव्हांखे। त 95 खां 98 97 98 में उन वक़्त में मां पंहिंजे वालिद साहिब खे 1000 खां 1200 रुपया कमाए ॾींदो हुउसि। गाॾी हलाईंदो हुउसि, टैक्सी में हलाईंदो हुउसि ऐं पंहिंजी गाॾी हूंदी हुई। पोइ 1000 1200 1300 बाबा खे बि कमाईंदो हुउसि ऐं मां पाण बि थोरो घणो ज़बरदस्त तरीक़े सां ख़र्चु कंदो हुउसि। ऐं असां चवंदा आहियूं न त जेको आहे सो ज़िंदगीअ में हर शइ जेको आहे सो शॉर्टकट आहे ऐं कुझु पैसो हुजे, पैसो ऑटोमेटिकली तव्हांजी ज़िंदगी में अची वेंदो आहे। ऐं ऑटोमेटिकली तव्हां जॾहिं कोशिशि कंदा आहियो, महिनत कंदा आहियो त तव्हांजी ज़िंदगी में अची वेंदो आहे। पोइ मां छा कयो, जो मुंहिंजी अम्मा हैदराबाद हुई, बाबा ऐं अम्मा अलॻि थी विया, बाबा जी ॿी शादी थी त उनखां पोइ मां पंहिंजी अमड़ जे वेझो तमामु घणो रहियो आहियां न बचपन खां वठी। पोइ मूं घर छॾे वठी भाॻुसि न मां। मुंहिंजे खीसे में 30 रुपया हुया आई थिंक सो, या 25 रुपया हुया, मूंखे यादि अचे पियो त 20 या 25 रुपया मां बसूं हलंदियूं हुयूं सखर खां मटको खान, पलारी, फैज़ ऐं इन टाइप। उन में मां छत ते चढ़ी वियुमि। हिकिड़ो दफ़ो भॼण जी कोशिशि कयमि घरां, बाबे अची पकिड़े वरितो काज़ी अहमद में। ॿियो दफ़ो जंहिं महिल भॻुसि मां कामयाबु थी वियुमि ऐं हैदराबाद में अची लथुसि। हाणे न को उन वक़्त में मोबाइल फ़ोन हूंदा हुया, न को छा हूंदो, सिर्फ़ु फ़ोन हूंदो, PTCL हूंदो। अम्मा जो नंबर लिखियलु हो मुंहिंजे पेपर ते। पोइ 15 रुपए मूंखे यादि आहे त 15-16 रुपए जो मूं नाश्तो कयो हुते पठान कॉलोनी हैदराबाद में। अॼु बि यादि आहे, अंडो ऐं पराठो खाधमि 14 रुपए में या 12 रुपए में या 15 रुपए में। ऐं उनखां पोइ जेको आहे सो बाक़ी 10 रुपया वञी मूं वटि बचिया। मुंहिंजा 10 सही आहे, 10 रुपया मां किरायो करे वेंदुमि, अम्मा ताईं वेंदुमि त पहुतुसि वञी। उनखां पोइ मूं पंहिंजी ज़िंदगी जेका स्ट्रगल स्टार्ट कई, त मुंहिंजी जेका पहिरीं सैलरी हुई उहा 3.5 या 4,000 मूंखे यादि अचे पियो, 4,000 या 4,500। ऐं 4,500 खां स्टार्ट मूं वटि का शइ न हूंदी हुई। ऐं अॼु आउं पंहिंजी महिनत सां हिते वेठो आहियां ऐं अव्हांजे साम्हूं आहियां। ऐं मां वरी काफ़ी कम कया। मूं बैंक में बि हुयुसि मां, वरी उनखां अलावा मां गोडाउन कीपर, फैक्ट्रियुनि में बि कमु कया, काफ़ी महिनत कई। सभु कुझु विसारे छॾियो। मोटर साइकिल नई वरिती मूं, पहिरियां 110 वरितमि, मुंहिंजे ख़्याल सां 10,000 जी मिली मूंखे, 8-10,000 जी हथु करे मां ॾाढो ख़ुशि थियुमि त मूं वटि बाइक आहे, मोटर साइकिल आहे। पर वरी कंहिं महिल हथु कारा, कंहिं महिल कुझु, पर ठीकु आहे। पोइ वरी मूंखे नई मोटर साइकिल, मूंखे अलाह साईं पैसा आहिनि त मां तॾहिं नई मोटर साइकिल मिलंदी 22,000 रुपया, 23,000 रुपया, एतिरे में नई 0 मीटर बाइक मिलंदी। ऐं उन मोटर साइकिल, नई मोटर साइकिल ते घुमण जो वरी मज़ो ई पंहिंजो, नई बाइक वरितमि। उनखां पोइ आहिस्ता आहिस्ता अलाह साईं जो करम आहे त
जेका बि ज़िंदगी गुज़री आहे ॾाढी सुठी गुज़री आहे ऐं को मूं शॉर्टकट कोन कयो। शॉर्टकट कयां मां त मां घणा शॉर्टकट मुंहिंजी ज़िंदगी में आया, पर मां पाण सोचियो त न यार केरु आङुर न खणे मुंहिंजे मथां, जेकॾहिं कंहिं आङुर खणी वेंदी त मां कुझु बि कोन करे सघंदुसि। सो मुंहिंजा नौजवान दोस्तो साथियो, मां ज़रूरु तव्हांखे चवंदुमि जेकॾहिं तव्हांजी पढ़ाईअ में दिलि नथी लॻे या पढ़ाई नथा करणु चाहियो त ज़बरदस्ती का शइ सां न आहे, को हुनुरु सिखो या अॼुकल्ह त इंटरनेट आहे, इंटरनेट मां तव्हां सुठा फ़ाइदा हासिलु करे सघो था, तव्हां घरु वेठे पैसा कमाए सघो था ऐं तव्हां वटि सभु कुझु आहे। जॾहिं पैसो आहे, हर शइ आहे, तव्हां हिकिड़ा सक्सेसफुल माण्हू थी वियो इन दुनिया में त ऑटोमेटिकली हर शइ तव्हांजी तरफ़ पाण ई भॼंदी। तव्हांजी मोहबत, तव्हांजो प्यारु, छोकिरी जो किसो, XYZ जेके बि ज़िंदगी जा जेके बि ख़्वाहिशात आहिनि उहे तव्हांजी तरफ़ भॼंदियूं जॾहिं तव्हां हिकु सक्सेसफुल माण्हू थींदो। सो कोशिशि कंदा कयो, महिनत कंदा कयो ऐं कोशिशि कंदा कयो। मां वरी बि इहो चवंदुमि त तव्हांजी रिज़ल्ट डिसाइड कोन कंदी आहे त तव्हां लूज़र आहियो या विनर आहियो, तव्हांजी कोशिशि ऐं तव्हांजी महिनत डिसाइड कंदी आहे त तव्हां छा आहियो। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼण ते पहुची चुको आहे। वठंदुमि अव्हां खां इजाज़त। इनशाला ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत साथ त वरी सुभाणे राति जो अव्हां सां थींदी मुलाक़ात। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो सुहिणो गीत अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। हले नथो बस छा कयां हो, मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। ओ हले नथो बस छा कयां हो, मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। हिक पल रुसण, हिक पल ठहण, हिक पल रुसण, हिक पल ठहण, मूंखां हिक पल रोवण विसरे नथो। हले नथो बस छा कयां हो, मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। ओ हले नथो बस छा कयां हो, मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। ॻाल्हियूं कंदे हुई रात गुज़रंदी, कीअं भला मुलाक़ात विसरंदी। ओ ॻाल्हियूं कंदे हुई रात गुज़रंदी, कीअं भला मुलाक़ात विसरंदी। ओ हाल चरन जहिड़ा थी विया, ओ मुंहिंजो वक़्तु सफ़ा गुज़रे नथो। ओ हाल चरन जहिड़ा थी विया, ओ मुंहिंजो वक़्तु सफ़ा गुज़रे नथो। हिक पल रुसण, हिक पल ठहण, हिक पल रुसण, हिक पल ठहण, मूंखां हिक पल रोवण विसरे नथो। हले नथो बस छा कयां हो, मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। ओ हले नथो बस छा कयां हो, मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। नाज़ वॾे सां दिल मूं पाले, पोइ कई दिल बर जे हवाले। ओ नाज़ वॾे सां दिल मूं पाले, पोइ कई दिल बर जे हवाले। आहे दिल ते नक्शो यार जो, ॿिए कंहिंजो नक्श उकिरे नथो। ओ आहे दिल ते नक्शो यार जो, ॿिए कंहिंजो नक्श उकिरे नथो। हिक पल रुसण, हिक पल ठहण, हिक पल रुसण, हिक पल ठहण, मूंखां हिक पल रोवण
विसरे नथो हले नथो बस छा कया हो मुझे दिल मां पिरी निकरे नथो ओ हले नथो बस छा कया हो मुझे दिल मां पिरी निकरे नथो लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।